लिमन औ मुस्तमिअन औ मुहिब्बन वला तकुनिल खामिस फतहलिक वफ़ी रिवाया अल खामिस अन युबग़िदल इल्म व अहलहु सदक़ल्लाहु मौलाना अल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुझा क़ाबिल एहतराम दोस्तों अज़ीज़ो ए पर्दे में वेठल मुझो मारूं ऐं भेनरूं, अॼु जी हीअ तक़रीब सईद मदरसा हाज़ा जे संगे बुनियाद जे सिलसिले में मुनाक़िद कई वई आहे। ऐं माशाअल्लाह काफ़ी अरसे खां हिन ॻोठ में हज़रत मौलाना अब्दुल गफ़ार साहिब ज़ीद मजदहुम ऐं उन्हनि जी अहलिया मोहतरमा हफ़िज़हल्लाह महिनत करे रहिया आहिनि। अल्लाह ताला उन्हनि जी महिनत खे ऐं उन्हनि जे साई खे मशकूर व मक़बूल फ़रमाए। ऐं माशाअल्लाह अहलियान इलाक़ा मौलाना सां उन्हनि जे घर वारनि सां ख़ूब फ़िक्र सां उन्हनि जा मुहिब में मुआविन बनियल आहिनि। अल्लाह ताला इन इत्तिहाद उख़ुवत मुहब्बत खे नज़र बद लॻण खां महफ़ूज़ फ़रमाए। ऐं अल्लाह ताला मौलाना ऐं उन जे घरवारी जे महिनत खे इख़लासो लिल्लाहियत जी दौलत सां मालामाल फ़रमाए। ऐं अल्लाह ताला इन जोड़ीअ जे जुहद खे पंहिंजी बारगाह में शरफ़ क़बूल सां नवाज़े। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ही मदरसा चाहे बनीन जा हुजनि चाहे बनात जा ए दीन जा क़िला आहिनि। इहो जुमिलो ख़तीबाना ऐं मौलवियाना न आहे, जुमिलो असांजे अकाबिर जो जुमिलो आहे। दीनी मदरसा इस्लाम जा क़िला आहिनि। इहो जुमिलो आहे जेको असांजो तजर्बो ऐं मुशाहिदो ॿुधाए पियो त वाक़ई असांजे अकाबिर जेको साल साल पहिरीं इहो जुमिलो इरशाद फ़रमायो हो, इहो वाक़ई बरहक़ आहे त मदरसा दीन जा क़िला आहिनि। जीअं क़िले सां अहले शहर जी हिफ़ाज़त थींदी आहे, अहिड़ी तरीक़े सां अल्लाह पाक हिननि मदारिस जे ज़रिए सां दीन जी हिफ़ाज़त करे रहियो आहे। मदरसनि जूं कारगुज़ारियूं रजब में शाबान में उमूमन तव्हांजे साम्हूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। कई हाफ़िज़ हाफ़िज़याणियूं, कई आलिम आलिमयाणियूं इन्हनि मदारिस जो नतीजो आहिनि, इन्हनि मदारिस जो फ़सुलु आहिनि जेको पाण अखियुनि सां ॾिसंदा आहियूं, कननि सां ॿुधंदा आहियूं। उहे हाफ़िज़ उहे हाफ़िज़याणियूं, उहे आलिम उहे आलिमयाणियूं अॻिते वरी पढ़ाइनि था, वरी उहे अॻिते वञी मदरसा खोलीनि था। इन जे ज़रिए सां दीन जी ॾिसो केॾी हिफ़ाज़त थी रही आहे। ज़ाहिर आहे मौलाना अब्दुल गफ़ार साहिब जिन कंहिं मदरसे में पढ़िया, उन्हनि जी अहलिया मोहतरमा कंहिं मदरसे में पढ़ी, ए ॿई हिकिड़ी मदरसे जी खेप आहिनि। अॼु अल्लाह जे फज़ल सां तव्हांजे भले ॾिनो काका में क़ुरान व हदीस जा अनवार इन जोड़ीअ जे बरकत सां आहिनि। तमाना मदरसा दीन जे हिफ़ाज़त जा क़िला थियनि। इन्हनि जे ज़रिए सां दीन जो तहफ़ुज़ अखियुनि सां ॾिसूं पिया। पंहिंजे इर्द गिर्द तव्हां ॾिसंदव त कई तव्हांखे हाफ़िज़ आलिम अहिड़ा मिलंदा जेके कंहिं ज़माने में पढ़ंदा हुआ तालिब इल्म बणिजी, पर आलिम बनिया, अॼु इहे ख़ुदि मदरसा हलाए रहिया आहिनि। तव्हांजे हिन मजमे में कई उलमा कई हुफ़ाज़ मौजूदु आहिनि। ए उलमा ऐं हुफ़ाज़ कंहिं ज़माने में पढ़ंदा हुआ, पोइ अल्लाह जे फज़ल सां हींअर को मकतब संभालियो वेठा आहिनि, को मस्जिद संभालियो वेठो आहे, को मदरसो संभालियो वेठो आहे। त इहे मुशाहदात ऐं तजर्बात ॿुधाइनि पिया त दीन ऐं मदरसा दीन जा क़िला आहिनि, जंहिंजे ज़रिए सां दीन फैलिजे पियो, जंहिंजे ज़रिए सां दीन जो तहफ़ुज़ ऐं दिफ़ाउ आहे। मदरसनि खे असीं मामूली निगाह सां न ॾिसूं, ही मदरसा वॾो कमु पिया कनि। जेके बि तहरीकात दीनिया वजूद में आयूं आहिनि अहले हक़ जे तरफ़ां, तव्हां वञी सोचिजाओ उन्हनि तमामु तहरीक दीनिया जा मुअस्सिसीन
ए बुनियाद रखण वारा जेके माण्हू हुआ उहे सभु मदरसनि जी पैदावार हा। तव्हां शुरूअ खां वञी ॾिसो पंहिंजे हिन बर्रे सग़ीर में अल्लाह पाक अकाबिर उलमाए देवबंद खां जेको कमु वरितो मुख़्तलिफ़ शकुलुनि में ऐं मुख़्तलिफ़ मरहलनि में ऐं मुख़्तलिफ़ महाज़न ऐं मैदाननि ते जेको अल्लाह पाक अकाबिर उलमाए देवबंद खां कमु वरितो उन्हनि तहरीकुनि जा सरवाण सभु अकाबिर उलमाए देवबंद हा ऐं सभु जा सभु मदरसनि जी पैदावार हा। मदरसनि जी पैदावार हा। हज़रत शेखुल हिंद रहमहुल्लाह केॾो वॾो कमु कयो। हज़रत शेखुल हिंद जा जेके उस्ताद हुया हज़रत गंगोही रहमतुल्लाह अलैह, हज़रत मौलाना कासिम नानोतवी रहमहुल्लाह, ए किथे जी पैदावार हा? ए सभु मदरसनि जी पैदावार हा। बाक़ायदा दारुल देवबंद में त हज़रत शेखुल हिंद पढ़ियो। दारुल देवबंद जो पहिरियों शागिर्द हज़रत शेखुल हिंद मौलाना महमूदुल हसन आहे। उन्हनि जो उस्ताद मुल्ला महमूद रहमतुल्लाह अलैह, शागिर्द बि महमूद आहे, उस्ताद बि महमूद आहे। हिकिड़ी ॾाणूअ जे वण जे हेठां मुल्ला महमूद रहमहुल्लाह पंहिंजे शागिर्द महमूद खे सबक़ सेखारियो। पोइ रब ज़ुल जलाल इन ॾाणूअ जे वण जे हेठां वेठल हिकिड़े उस्ताद वटि हिकिड़ो शागिर्द अहिड़ो बनियो जंहिंमां दारुल देवबंद ठहियो आहे। हज़रत नानोतवी रहमतुल्लाह अलैह, हज़रत गंगोही रहमहुल्लाह, ए ॿई हज़रात ए किथे पढ़िया? ए मदरसनि जी पैदावार आहे। हज़रत शाह अब्दुल गनी मुजद्दिदी रहमतुल्लाह अलैह जा ए ॿई शागिर्द आहे। हज़रत शाह अब्दुल गनी मुजद्दिदी रहमतुल्लाह अलैह वटि इन्हनि सबक़ पढ़ियो आहे। पोइ उन्हनि दारुल देवबंद जी बुनियाद विधी आहे। पोइ हज़रत शेखुल हिंद उन में दाख़िला वरिती आहे। मुल्ला महमूद बतौर मुदर्रिस जे तय थियो आहे त जेके बि अकाबिर उलमाए देवबंद पंहिंजा आया आहिनि अहले हक़ जूं जिन तहरीकूं खयूं ए सभु मदरसनि जी पैदावार हो। हज़रत शेखुल हिंद रहमहुल्लाह केॾो वॾो कमु कयो आहे। तहरीक रेशमी रूमाल तव्हां ॿुधी हूंदी, जंहिंजा सरवाण हिकिड़े पासे मौलाना उबैदुल्लाह सिंधी हा, मदरसे जी पैदावार। असुल हुननि जा अमीर आम हज़रत शेखुल हिंद हुआ, मदरसे जी पैदावार। वरी हज़रत मदनी रहमहुल्लाह जमियत उलमा हिंद जो केॾो वॾो कमु कयो अलहदी खां पहिरीं, उहे मदरसनि जी पैदावार। हज़रत मौलाना मोहम्मद इलियास दहलवी रहमतुल्लाह अलैह तबलीगी जमात जी बुनियाद विधी केर हुआ? मदरसनि जी पैदावार। हज़रत मौलाना खलील अहमद सहारनपुरी रहमतुल्लाह अलैह सहारनपुर में रहा, केर हुआ? मदरसनि जी पैदावार। हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमहुल्लाह थाना भवन में कमु कयो। हज़रत हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमहुल्लाह जा खलफ बंजी थाना भवन में कम कयूं, केर हुआ? मदरसे जी पैदावार। यानी अॻिते हली दौरे हाज़िर में जेके भी माण्हू आया सब मदरसनि जी पैदावार हा। एहे रिजाले कार मदरसनि मां निकता, एहे रिजाले कार मदरसनि मां निकता या वरी अहलियाने मदरसा जे सुहबत में रहा, या मदरसे जी पैदावार या वरी खानकाह जी पैदावार, या खानकाह मां अहिड़ा रिजाले कार निकता जेके खानकाहनि में वेही गोॾा भञी असांजा बुजुर्ग वेठा, उन्हनि अहिड़ा अहिड़ा माण्हू पैदा कया, अहिड़ा माण्हू पैदा कया जेके रस्मी तरह आलिम न हुया, पर उन खानकाह जी बरकत सां रब्बे ज़ुल जलाल अहिड़ा माण्हू उम्मत के ॾिना जिनके माण्हू माज़ी में हज़रत हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह जे नाले सां यादि करे थो। ऐं पंहिंजे दौरे हाज़िर में कुतुबुल अक़ताब बल्कि कुतुबे दौरां शेख शुयूख हुआ, मखदूमुल उलमा हुआ। असां पंहिंजे अखियुनि सां उन्हनि जूं जुतियूं सिधियूं कंदे शुयूख हदीस के उन्हनि जूं जुतियूं सिधियूं कंदे ॾिठो, यानी हज़रत हाजी अब्दुल वहाब साहब रायवेन वारे कंहिंजी पैदावार? खानकाह जी पैदावार। रायपुरी जा मुजाज हुआ, हज़रत रायपुरी रहमतुल्लाह अलैह जा सोहबत याफ्ता हुया। हाजी साहब अब्दुल वहाब साहब जिनका असां कई दफ़ा ॿुधो बयान कंदा हा, फरमाईंदा तो पढ़ंदो हुउसि लाहौर में, यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि, पर आऊं हज़रत मौलाना अहमद अली लाहौरी रहमहुल्लाह जे मजलिस में ज़रूर वेंदो हुयुसि। यानी यूनिवर्सिटी ऐं कॉलेज में रही रही हज़रत लाहौरी जी सोहबत हाजी अब्दुल वहाब साहब रहमतुल्लाह अलैह के हासिल थी। पोइ वरी हज़रत रायपुरी जी सोहबत में आया।
पो हज़रत रायपुरी रहमहुल्लाह जी सोहबत में एतरो रहा जो हज़रत मौलाना अब्दुल कादिर रायपुरी रहमहुल्लाह उन्हनि खे निस्बत इजाज़त सां नवाज़ियो, निस्बत इजाज़त उन्हनि खे मिली। त हींअर पंहिंजे पाकिस्तान में तबलीगी जमात जो एॾो गलगलो, हज़रत आजी अब्दुल वहाब साहब नफ़रल्लाह मरकज़हू जे ज़माने में तबलीग जे कम खे जेका वसायत मिली या सब कंहिंजे खाते में, हज़रत रायपुरी रहमतुल्लाह अलैह जे खाते में, जिन जे सोहबत में उहे बाक़ायदा बनिया ऐं रब्बे ज़ुल जलाल उनखां केॾो वॾो कमु वरितो। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ही मदरसनि खे असीं मामूली न समझूं। मदरसा रूहानी मरकज़ आहिनि, फैज़ जा दरिया आहिनि, चश्मा आहिनि, जितां वॾा वॾा ख़ैर निकिता आहिनि, वॾा वॾा ख़ैर इन्हनि मदरसनि मां निकिता आहिनि, वॾा वॾा रिजाले कार इन्हनि मदरसनि मां निकिता आहिनि। जिते बि यानी मकतबे देवबंद सां मुतअल्लिक़ जिते बि को मदरसो आहे, हक़ीक़त में वो रूहानी शाख आहे देवबंद जी। ए देवबंद जो मदरसो तमाम मामूली मदरसो था समझो, जंहिंजी बुनियाद खुद मनामी इशारे जे ज़रिए सां बुजुर्गन रखी, जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में आया। हुजूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके हथ में छड़ी मुबारक हुई, पाण करीम अलैहिस्सलाम पाण उन छड़ीअ सां उन ज़मीन ते लीको पातो आहे त हिते तव्हां मदरसो कायम कयो। पो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकड़ो खीर जो खूह आहे, जंहिंमां खीर भरे भरे करे प्यारे रहिया आहिनि, पो उनजी तहबीर इहा कढियूं त खीर जी तहबीर इल्म आहे। छो जो हदीस शरीफ में अचे तो खीर जी तहबीर इल्म आहे। अल्लाह हिते इल्म जा चश्मा जारी कंदो। चंदा आहिनि त दारुल देवबंद में हिकड़ो अहिड़ो छोकरो दाख़िल थियो जंहिंमें चोरीअ जी ॾाढी आदत हुई। देवबंद वारा उन मां तंग थी विया। पो उन बुजुर्ग खे ॾेखारियो वियो, जे बुजुर्ग जो ख्वाब ॾिठो हो त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खीर प्यारे रहिया आहिनि पंहिंजे हथ सां ऐं तलबा खीर पी रहिया आहिनि। जॾहिं छोकरो ॾेखारियो वियो त उन बुजुर्ग कसम खणी चयो त मूं जेके छोकरा ॾिठा हुजूर जे हथां खीर पीअंदे, इन खे मूं कोन ॾिठो। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मदरसनि खे मामूली न समझो। ही मदरसा मामूली न आहिनि। कई मफासिद ऐं कई ख़राबिन जे बावजूद मदरसा ख़ैर का खाली न आहे। असां त पंहिंजे बुजुर्गनि खां ॿुधो आहे त मदरसा ख़ैर खां बिल्कुलु ख़ाली न आहे। थानवी रहमहुल्लाह जे मलफूज़ात में तव्हां पढ़ंदो तव्हांखे इहा शइ मिलंदी। हिकिड़े माण्हू आहे, हज़रत थानवी रहमहुल्लाह खे ख़त लिखियो ऐं फरमायूं त असांजे पाड़े में फलाणो फलाणो मदरसो आहे, उन में ही ख़राबी, उन में ही ख़राबी, उन में ही ख़राबियूं। ऐं थानवी रहमतुल्लाह अलैह उनखे जवाब लिखियो, तबा हज़ार ख़राबिन जे बावजूद मदरसो ख़ैर ते आहे। क़ुरान तो ते पढ़ायो थो वञे, तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? ए मदरसा गोया के हिफाजत कुरान जो ज़रियो बनजी अल्लाह जो कम करे रहा है। मदरसा कंहिंजो कम पिया कनि? अल्लाह जो कम पिया कनि, अल्लाह जो कम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। एतरी अरबी त तव्हां अल्लाह ताला फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र, ज़िक्र जी मुराद कुरान। पढ़ाए रहियो आहे, इहो बि लहाफ़िज़ून जे ज़ुमरे में शामिल आहे। जेको मदरसे जो चौकीदार माली ऐं बावरची आहे, उहो बि इन्ना लहाफ़िज़ून जे ज़ुमरे में शामिल आहे। छो जो कुरान जे हिफ़ाज़त जो नक्शो आहे हिकिड़ो मदरसो। मदरसो कुरान जे हिफ़ाज़त जो नक्शो आहे। पोइ उन नक्शे में जेके मुमिद आहिनि, जेके मुआविन आहिनि, चाहे मुअल्लिमीन, चाहे मुअल्लिमात, चाहे मुआविनीन, चाहे मुआविनात, चाहे इंतजामी अमलो, चाहे तालीमी अमलो, ये सब इन्ना लहू लहाफ़िज़ून जे ज़ुमरे में शामिल आहिनि। छो जो ये सब पंहिंजे अमल ऐं पंहिंजे सलाहियतुनि खे बरूएकार लाइ कुरान जे हिफ़ाज़त जे नक्शे के बाक़ी रखियो वेठा।
मुझा दोस्तों अजीजो जेको मदरसे उस मदरसो संभाले पियो, जेको मदरसे में पढ़ाए पियो, जेको मदरसे में पढ़ंदड़न जी मानी पचाए पियो, जेको मदरसे में पढ़ंदड़न जे गेट जो चौकीदार बने वेठो आहे, जेको मदरसे जो खादिम बनजी करे मेहमानन के चाहे पो प्यारे बुहारी पियो दे छटकार पियो करे, इहो बि खुदाई कम में शरीक आहे, छो जो उहो बि हिफाजते कुरान जे हिन नक्शे यानी मदरसे जे रोनकुन के बाकी रखण में मुआविन आहे, उन करे उहो बि लहाफ़िज़ून में शामिल आहे। उन करे हज़रात शारिहीन हदीस खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु में उन्हनि खे बि शामिल कयो आहे, जेके मदरसनि जो तावन कनि था उहे बि खैरुकुम में शामिल आहिनि, उहे बि भलन ऐं भलारन में शामिल आहिनि, छो जो उहे तअल्लमल कुरान व अल्लमहु कुरान सिखण ऐं सेखारण वारनि जे ज़रूरियात खे पूरो करे रहिया आहिनि। उन करे उहे बि खैरुकुम जी सनद उन्हनि खे मिली रही आहे हुज़ूर जे हथ। त मदरसन के मामूली न समझो, दीन जे हिफाजत जा किला है, अल्लाह जे कम जा करण वारा है। अल्लाह जो कम तिजारत ज़राअत ना है, अल्लाह जो कम एहो आहे जेको कुरान में रब फरमायो इन्ना लहू लहाफ़िज़ून, साफ पे बुधाए अल्लाह जो कम कुरान जी हिफाजत। अल्लाह जो कम आहे कुरान पढ़ाइण, अर्रहमान अल्लमल कुरान, हिते अल्लाह तालीम कुरान जी निस्बत पंहिंजी ज़ाते बाबरकात ॾांहुं करे अल्लाह ऐलान कयो आहे आऊं कुरान पढ़ाईंदड़ो आहियां। मदरसन के घट निस्बत आहे त जे मदरसा तालीम कुरान जे कम में लगल आहिनि त तालीम कुरान त खुदाई कम आहे। कुरान जी आयत पई ॿुधाए, सूरे रहमान जो मुंड पियो ॿुधाए त तालीम कुरान त खुदा जो कम आहे, तालीम कुरान मुल्लन जो कम कोन्हे, अल्लाह जो कम आहे। अर्रहमान अल्लमल कुरान, मदरसन जे एजाज़ लाइ एतिरो ई काफ़ी आहे। मदरसे जे मुहतमिम, मदरसे जे मुंतजिम, मदरसे जे नाज़िम, मदरसे जे मुदर्रिस, मदरसे जे मुअल्लिमा, मदरसे जे मुआविन जे इज्जत ला एतिरो ई काफ़ी आहे जो अल्लाह मदरसे में पढ़ाइण कुरान पढ़ाइण खे पंहिंजो कम चयो आहे ऐं मदरसे में कुरान जे हिफाजत जे नक्शे खे बाक़ी रखण खे रब पंहिंजो कम चयो आहे। लहू लहाफ़िज़ून, असी कुरान जी हिफाजत करण वारा जेको पंहिंजे अमल सां कुरान जे हिफाजत जे नक्शे में लगल आहे, उहो खुदाई कम में लगल आहे, को माण्हुनि जे कम में कोन्हे, अल्लाह जे कम में लगल आहे, अल्लाह जे कम में लगल आहे। ही मदरसन जो कम सिर्फ खुदाई कम ना है, ही मदरसन जो कम खुद हसनैन जे नाना ज़हरा जे बाबा पाण सभिनी जे आका ऐं मौला हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जो कम आहे। ही हुजूर जा जेके कम अल्लाह कुरान में ज़िक्र कया आहिनि उन्हनि कमनि में हिकिड़ो कम कुरान पढ़ाइण बि आहे, हिकिड़ो कम आहे तिलावते आयात, हिकिड़ो कम आहे तिलावते आयात यानी हिफ्ज़ो नाज़रा जा जेके मदरसा आहिनि, यतलू अलैहिम आयातिही, यो हिफ्ज़ो नाज़रा जा मदरसा, युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा अरबी जा मदरसा, युज़क्कीहिम वली खानकाहों है जिते अल्लाह अल्लाह सेखारे तो वने, इहो बि हुजूर जो कम आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कम सिर्फ दावत ऐं तबलीग ना है, दावत तबलीग हुजूर जो कम आहे, कुरान पढ़ाइण हुजूर जो कम आहे, कुरान जी मानी मताले पढ़ाइण हुजूर जो कम आहे। ऐं युज़क्कीहिम माण्हुनि जे क़ल्ब जो तज़कियो करे उन्हनि खे अल्लाह जो नालो सेखारे, उन्हनि जे अंदर खे रज़ाइल खां पाक करण, उन्हनि जे अंदर खे फ़ज़ाइल सां सिंगारण, इहो मुहम्मदी कम आहे, मुहम्मदी कम आहे। यो अल्लाह जो कुरान तो चे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। ए हुजूर जा कम आ, हुजूर जे बेसत जा मक़सद ए कम आ। जी असाजा नबी दाइयन इल्लल्लाह हुआ, जी असाजा नबी सिराजे मुनीर हुआ, जी असाजा नबी मुबश्शिर ए नज़ीर हुआ, जी असाजा नबी या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर जे हुक्म जे करे दाई ए मुबल्लिग हुआ, तिया असाजा नबी वरी मुअल्लिम हुया, असाजा नबी मुज़क्की मुर्शिद हुया, ए असाजा नबी नबीउल मलाहिम बनजी साहिब सैफ सिनान मुजाहिद भी हुया। ए सब हुजूर जा कम।
असांजे नबी दावत ॾिनी मक्के में 13 साल मुझे नबी दावत ॾिनी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में 10 साल जिहाद कयो आहे उन खां पोइ सहाबा जिहाद कयो आहे मुझे नबी पाक अलैहिस्सलाम सहाबा के नाज़रा कुरान पढ़ाए यतलू अलैहिम आयातिही ते अमल कयो आहे मुझे नबी पाक अलैहिस्सलाम सहाबा के कुरान जो मतन कुरान जे आयत जा मतलब माना शान नुज़ूल तफसीर पढ़ाए युअल्लिमुहुल किताब वल हिकम जो फरीज़ो सरंजाम दिनो आहे ए पो मुझे नबी पाक अलैहिस्सलाम पेजी तवज्जो सा पेजी दुआ सा पेजी मुस्लिहाना शान सा सहाबा के रज़ाइल का पाक करे एक मुर्शिद मुरब्बी बनजी सहाबा के मुरीदो सालिक बनाए उनन के खुदा जे मोहब्बत जा सबक बि सेखारिया आहिनि युज़क्कीहिम जी आयत साफ दलील है इस सब असांजे नबी कम कया है असांजे नबी जे मकासद बेइज्जत में सब शयूं शामिल है यानी जिन मकसद अल्लाह हुजूर नबी बनजी आया ए मकसद है ए सब मकसद है हुजूर जे बेइज्जत जे हुजूर जे बेइज्जत जा सब मकसद है हिकड़े भी सबब के तर्क करण हुजूर जे मकसद बेइज्जत के तर्क करण असांजे नबी पाक अलैहिस्सलाम जा सब कम होया उन करे तमा फजाइल अमाल पढ़ंदा असांजे दादा पीर हजरत शेखुल हदीस मौलाना ज़करिया नवरल्लाह मरकज़ो साफ लिखियो थव इन गाल में फजाइल कुरान तमा पढ़ो उन में लिखियल है फरमायो त मुअज्जिन अज़ान जे ज़रिए सा दावत दींदो आहे मुदर्रिस तदरीस तालीम जे ज़रिए सा दावत दींदो आहे मुजाहिद जिहाद जे ज़रिए सा दावत दींदो आहे इस सब कम ए दावत जा शोबा है इस सब दावत जा शोबा है तालीम तअल्लुम एहो दावत जो शोबो है इस्लाह व तज़किया एहो दावत जो शोबो है रसूल पाक अलैहिस्सलाम जो अहम कम दावत हो लेकिन ये सब न जा शोबा हो पण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुअल्लिम बनिया मुर्शिद मुरब्बी बनिया मुजाहिद बनिया पण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दावत जे कम के मौकूफ नाहे कयो तालीम जे कम के मौकूफ नाहे कयो रुगो मक्के में दावत कान हुई मदीने में भी दावत हुई पूरी जिंदगी मुजा नबी दाई रहा लेकिन इन्हें सगद मुजा नबी मुअल्लिम पर रहा कुरान मुझे नबी पान पढ़ायो है फरमायो बुइस्तु मुअल्लिमा औ मोहम्मद मुस्तफा कुरान पढ़ाना वारो बनाए अल्लाह जे तरफा मोकलियो वियो है ई मदरसा हुजूर जे बेइज्जत जे मकसद जे इहया जो जरियो है हुजूर जे मकसद ला दुनिया में आया उनके जिंदा करने जो जरियो ही मदरसा है मदरसन के मामूली न समझो न मामूली समझो मदरसन के ई मदरसा दीन जा किला है इते दीन जी हिफाजत है इते दीन जो तहफ्फुज है हिता रिजाले कार ता पैदा थी ए अल्लाह जी रहमत अथवई ते न बाजारन में न तवा के एयरपोर्ट ते मिलदी न बस स्टैंड ते मिलदी न घरन में मिलदी रहमत तवा के रहमत उते मिलदी जिते अल्लाह जो कुरान सिखारियो वेंदो है जिते कुरान रुगो पढ़ियो वेंदो आहे उते भी रहमत होंदी आहे पर उन दर्जे जी न सब खां घणी रहमत उते होंदी है जिते रुगो कुरान पढ़ियो कोन वेंदो कुरान सिखारियो वेंदो आहे उन करे मुझे नबी नुज़ूल सकीना ग़िशिया ने रहमत ए वादा असा जे नबी तदारुस कुरान ते फरमाया रुगो तिलावत कुरान ते कोन फरमाया मजतमा कौमन फी बैत मिन बुयूतिल्लाह यतलून किताब अल्लाह अगते चाहे व यतदारसूनहु बैनहुम रुगो तिलावत कुरान ते अल्लाह जी रहमत कान थी मिले तिलावत कुरान इनफरादी तरह के कंदो उनके रहमत इनफरादी मिलंदी पर रहमत जा वसकारा थी वजन इहा उते इहो वादो उते ज़ाहिर थींदो जिते तिलावत कुरान सां गॾु वरी कुरान जे सिखण सेखारण जो नक्शो हुजे एयो मदरसो आए बियो कुछ आए यतदारसूनहु बैनहुम सिर्फ तिलावत ना है यतदारसूनहु बैनहुम यानी जेके 4 इनाम मुझे नबी बुधाया 4 इनाम ओए 4 इनाम छा सा बदल है सिर्फ कुरान जे तिलावत सा न बल्कि कुरान जे तिलावत सा गड कुरान जे सिखण सिखारण सा बदल है जो मुझे नबी फरमायो यतलून किताब अल्लाह व यतदारसूनहु बैनहुम जेके कुरान पढ़न था ए कुरान हक बे के सिखारिन था उनके 4 इनाम मिलंदा हैं खुदा जे तरफा पहरियो इनाम नज़लत अलैहिम सकीना ओ सुकून जे जे ला सजी दुनिया
आसाइती आहे वो सुकून जेके सजी दुनिया सिकी रही आहे वो सुकून जंहिंजी तलब सजी दुनिया जे दिलनि में आहे इहो सुकून मींहं वांगुरु उते वसंदो आहे जिते क़ुरान सेखारियो वेंदो आहे तव्हां अंदाज़ो करियो त क़ुरान जो तदारुस ऐं क़ुरान जो दर्स जिते थींदो आहे जिते क़ुरान पढ़ायो वेंदो आहे जिते क़ुरान पढ़ियो वेंदो आहे उन्हनि जॻहियुनि जी केॾी क़ीमत आहे रब वटि केॾी क़ीमत आहे रब वटि पंहिंजे मुआशरे में मदरसो त मुल्लनि जी जाइ आहे ज़कात ऐं फितरात ॾियण जी जाइ आहे लेकिन अल्लाह जी नज़र में ही मदरसो कहिड़ी जाइ आहे नज़लत अलैहिमुस सकीना मुझे नबी फरमायो उते वेहण वारन जे दिलनि में सुख ऐं सुकून मींहं वांगुरु वसंदो आहे जे सुकून के सजी दुनिया पे तलाश करे ओह उन सुकून जो मींहं इते पे वसे जिते क़ुरान पढ़ायो वेंदो जिते क़ुरान पढ़ियो वेंदो गशियत हुमुर रहमा अल्लाह जी रहमत पंहिंजे चादर में वेड़ींदी आहे उन्हनि खे जिते क़ुरान सिखियो ऐं सेखारियो वेंदो आहे गशियत हुमुर रहमा यानी रहमत जे अता जो वादो ना है हिकड़ी आहे रहमत जी अता यानी रहमत जो मिलण ॿियो आहे रहमत में वेड़जी वञण गशियत हुमुर रहमा रहमत जे अल्लाह जे रहमत जे चादर में वेड़जी उहे वेंदा आहिनि जेके क़ुरान सिखंदा आहिनि ऐं सेखारींदा आहिनि इन मां अंदाज़ो लगायो त मदरसे में पढ़ंदड़नि खे छो तो चयो वञे मेहमानाने रसूल ही अल्लाह जे रसूल जा मेहमान आहिनि छो जी खुदा जे रहमत जे चादर में हर वक्त वेड़े लाइ जो छो जो ॾींहं राति क़ुरान पे पढ़नि अल्लाह जी रहमत ज़र्फ थी वेंदी आहे हिननि जे लाइ अल्लाह जी रहमत थांव बणिजी वेंदी आहे ऐं ही उन थांव जा मज़रूह बणिजी वेंदा आहिनि अल्लाह जी रहमत चादर थी वेंदी आहे ऐं क़ुरान सिखण सेखारण वारा उन में वेड़ियल थी वेंदा आहिनि एॾो अज़ीम शान वादो आहे हुज़ूर जे तरफ़ां मदरसे वारनि जे हक़ में मदरसनि खे मामूली न समझो ई मदरसा ए अथव रहमत इते सुकून उते एवरी मुझे नबी फरमायो हफ़तहुमुल मलाइका टियों इनाम छाहे जिते क़ुरान पढ़ियो पढ़ायो वेंदो आहे उन्हनि जे हक़ में टियों इनाम मुझे नबी फरमायो हफ़तहुमुल मलाइका फरिश्ता अची उन्हनि खे घेरो कंदा आहिनि फरिश्ता अची उन्हनि वटि वेहंदा कोन आहिनि हफ़तहुमुल मलाइका फरिश्ता उन्हनि खे अची पंहिंजे इहाते में वठंदा आहिनि या त फरिश्ता उन्हनि जा गोया के मुहाफ़िज़ बॉडी गार्ड बणिजी वेंदा आहिनि या फरिश्ता हुसूल फैज़ ना उन्हनि जे इर्द गिर्द अची वेहंदा आहिनि घेरो करे हल्को बनाए मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उन मजलिस खे वॾो सम्झो वेंदो आहे जंहिं मजलिस में वॾो को माण्हू अची वेहे लेकिन मदरसा अल्लाह जी नज़र में एतिरा वॾा आहिनि जो अल्लाह पंहिंजे नूरानी फरिश्तनि खे मोकिलींदो आहे उते वञी वेहण लाइ इन मां अंदाज़ो लगायो त मदरसो छा है हफ़तहुमुल मलाइका जिते फरिश्तनि जो घेरो जिते फरिश्तनि जो इहातो कोई मदरसा है ये तदारुसो न हो छो जो ते कुरान पढ़ायो तो वजे कुरान सिखारियो तो वजे ए चौथी फजीलत अजीम शान आहे जो मानो शर्म में पानी पानी तो थी वजे जो अल्लाह पे जे महबूब जे जरिए से मदरसे वारन के छा इनाम दिनो आहे जो मुझे नबी फरमायो ज़करहुमुल्लाह फी मन इंदहु ही मदरसे में वेही बार ए बारड़ियों जेके अल्लाह जो कुरान या हदीस तफसीर पे पढ़ंदा आहिनि पो रब जुल जलाल उनन का राजी थी उनन जा नाला वठी उनन के मले आला जे मजलिस में याद कंदो आहे सजी दुनिया अल्लाह के याद कंदी है अल्लाह वरी कुरान वारन के याद करे रहियो आहे इन का वडो एजाज थींदो को ज़करहुमुल्लाह फी मन इंदा अल्लाह पे तज़किरा कंदो आहे अल्लाह याद कंदो आहे सजी दुनिया अल्लाह के दी याद करे इमिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिहि वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम रब कुरान में फरमायो कायनात जी हर शय मो रब जो जिक्र कंदी आहे कायनात जी हर शय यानी कायनात जी हर शय अल्लाह जो जिक्र पई करे वरी अल्लाह जिक्र उन्हनि जो पियो करे जेके कुरान पढ़न पिया जेके कुरान पढ़ाई न ज़करहुमुल्लाह फी मन इंदा इन मां अंदाज़ो करियो तो कुरान जी तालीम ए कुरान जो तअल्लुम ए कुरान जो तदारुस जेको मदरसन में थे पियो केडी अज़मत वारी गाल आहे केडी शान वारी गाल आहे अल्लाह शल पाण सभनी के सही समझ नसीब फरमाए मुझा दोस्तो अजीजो असल एहे शयूं आहिनि असल एहे जगहयूं आहिनि जिते असां के हुजण खपे जिते असां के हुजण खपे एहे मदरसा आहिनि
जिते असा के हुजण खपे ओहे मदरसा हैं, जिते असा के गायब न हुजण खपे ओहे मदरसा हैं। छो जो अल्लाह जी रहमत आए होते, अल्लाह जे तरफा बरकात जो नुज़ूल आए होते, अल्लाह जे तरफा अजीम शान यानी निगाह करम आए इनन माण्हुनि जे मथा जेके कुरान जे हिफ़ाज़त जी कड़ी बनियल आहे। इहो सिलसिलो आहे, अल्लाह करे पाण सभु उन सिलसिले जी कड़ी बणिजी वञूं ऐं पाण बि सभु इन्हनि में शामिल थी वञूं। तॾहिं त मुंहिंजे नबी फरमायो कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ मुस्तमिअन औ मुहिब्बन वला तकुनिल खामिस। ऐं मुंहिंजा उम्मतियो आलिम थी जाओ या तालिब इल्म थी जाओ, ॿिनि मां हिकु ज़रूर थी जाओ। जेकर आलिम नथा थी सघो भला तालिब इल्म थियो। को चेतो तालिब इल्म में नथो थी सघां त पोइ मुंहिंजे नबी अञा वुसात करे फरमायो मुस्तमिआ। भला तालिब इल्म नथा थी सघो त कॾहिं कॾहिं वञी उन्हनि जूं ॻाल्हियूं त दिलि जे कननि सां ॿुधो। मुझे नबी ये कोन फरमायो सामिआ, न साईं फरमायो मुस्तमिआ। सिमाओ इस्तिमा में फर्क आहे। उन्हनि जे ॻाल्हियुनि खे तव्हां मथे जे कननि सां न ॿुधजाओ, तव्हां आलिमनि जे ॻाल्हियुनि खे दिलि जे कननि सां ॿुधजाओ। यानी अल्लाह जिते कुरान जे बारे में इस्तमिउ फरमायो, मो रब जो कलाम दिल जे कन्नन सां ॿुधो। इज़ा कुरिअल कुरान फस्तमिउ आहे, फस्मउ कोने। कुरान पढ़ियो वञे त मथे जे कन्नन सां न दिल जे कन्नन सां ॿुधो। यानी जिते कुरान के बुधण जे ला जेको लफ्ज जेको अमर रब फरमायो इस्तमिउ, ओहो ही सागो लफ्ज वरी महबूबे कायनात हजरत मोहम्मद मुस्तफा अलैहि सलाम आलिमन जे बारे में फरमायो त आलिमन जो गालियों दिल जे कन्नन सां ॿुधो। मो रब जो कलाम दिल जे कन्नन सां ॿुधो, आलिमन जो गालियों दिल जे कन्नन सां ॿुधो। इन मां अंदाज़ो करियो मदरसनि जी छा अहमियत आहे। ही मदरसा इन्हनि आलिमन जे पैदा थियण जा कारखाना आहिनि, जिन जे बारे में मुझो नबी वो फरमाए आलिम थी जाओ या शागिर्द थी जाओ। आलिम किथां था निकरन? मदरसन मां। शागिर्द किथे था रहन? मदरसन में। वरी मुझे नबी फरमायो तालिब इल्म में आलिम नथा थी सगो त कम अज कम इन्हनि जूं ॻाल्हियूं दिल जे कन्नन सां ॿुधजाओ। जीअं अल्लाह जो कलाम फस्तमिउ लहू दिल जे कन्नन सां ॿुधो, तीअं वरी आलिमन जूं ॻाल्हियूं बि फस्तमिउ लहू दिल जे कन्नन सां ॿुधजाओ। छो जो मुझे नबी फरमाए कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ मुस्तमिअन, दिल जे कन्नन सां ॿुधो इन्हनि जूं ॻाल्हियूं। को तो चए त मूंखे फुर्सत ई कान्हे जो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधां, मूंखे बच्चनि जी रोज़ी करणी आहे, सुबुह जो गुॾ करणी आहे, ॿिनि पहरनि जो आराम करणो आहे, शाम जो मेंह ढोणी आहे, रात जो वरी थकजी मूंखे आराम करणो आहे। मुंहिंजा बशरी तक़ाज़ा आहिनि ऐं ॿारनि बच्चनि वारो आहियां, मूंखे ॿार बि पालणा आहिनि, घरवारी संभालणी आहे, मुखे आराम भी करनो आहे, मुखे पोरियो भी करनो आहे। मुखे फुर्सत ही काने न को आलिम थियण जी, न को फुर्सत आहे तालिब इल्म थियण जी, न को फुर्सत आहे उन जे मजलिस में वञी दिल जे कन्नन सां उन जो ॻाल्हियूं ॿुधण जी। ऐं केॾां वञा? उन जे लाइ मुंहिंजे नबी अञा वुसायत कई। मुंहिंजे नबी फरमायो ओ मुहिब्बा, जेकर तव्हां के फुर्सत काने आलिम थियण जी, तालिब इल्म थियण जी, उन्हनि जूं ॻाल्हियूं दिल सां ॿुधण जी, त पोइ घर में वेठे वेठे उन्हनि सां रुगो मुहबत कजाओ। तव्हां मूं मुहम्मद जे चई ते अमल करे ओ मुहिब्बा, उन्हनि सां भला मुहब्बत कजाओ। उन वटि अची नथा सघो, उन्हनि सां मुहब्बत कयो। इन मां अंदाज़ो लगायो मुझा दोस्तों अजीजो छा मदरसन जी अहमियत आहे। इन्हनि उलमा इन्हनि तुलबा जो फसल जे बनीअ मां निकरंदो आहे, इन बनीअ जो नालो मदरसो आहे। इन बनीअ जो नालो मदरसो आहे। हाफिज़न जो फसल, आलिमन जो फसल, शयूख जो फसल, मुफ्तियान जो फसल, मुहद्दिसीन और मुफस्सिरीन जो फसल जे बनीअ मां निकरंदो आहे। या बनी कहिड़ी आहे? उन बनीअ जो नालो छा आहे? मदरसो। जिता नाज़रा कुरान जी तकमील करण वारन का वठी करे शयूख निकरन था, मुहद्दिस मुफस्सिर निकरन था। मुझा दोस्तों अजीजो उन जो नालो मदरसो आहे। नाला अलग आहिनि, कंहिंजो नालो मकतब आहे, कंहिंजो नालो मदरसो आहे, कंहिंजो नालो जामिया आहे, कंहिंजो नालो दारुल इफ्ता व इरशाद आहे। नाला अलग आहिनि। असांजे मशरिकी माहौल में उर्फ में नाला अलग अलग आहिनि, लेकिन सभिनी जो मकसद मुत्तहिद आहे, सभिनी जो मकसद मुश्तरक आहे। ए सब इहयाए दीन जो शकलों ए सभी इहयाए दीन जा नक्शा है, जिते अल्लाह पंहिंजे दीन जी हिफाजत करे रहियो आहे। त मुझा दोस्तों अजीजो मदरसन के मामूली निगाह सां न ॾिसूं,
मदरसा दीन जा किला आहिनि, ही मदरसा रूहानी फैक्ट्रियूं ऐं कारखाना आहिनि जितां दीन जा मुहाफ़िज़ पैदा थींदा आहिनि। ऐं माज़ी में अहले हक़ में जेके तहरीकात दीनिया उथियूं उन्हनि जा मुअस्सिसीन, उन्हनि जा क़ाइदीन ऐं उन्हनि जा अॻियां अॻियां सरवाण सालार ऐं सभु मदरसनि जी पैदावार आहिनि। हज़रत नानोतवी रहमहुल्लाह खां वठी करे, नानोतवी रहमहुल्लाह खां वठी करे अॼु जा जेके असांजा शयूख़ आहिनि, मज़हब मौलाना मुफ्ती तकी उस्मानी साहब दामत बरकातुहुम, या जेके असांजा इंडिया में अञा ताईं अकाबिर वेठा आहिनि, इन्हनि सभिनी अकाबिर जी जेका इन्हनि सभिनी अकाबिर जे वजूद जी जेका जाइ आहे उहो मदरसो आहे। इन्हनि जे ॼमण जी जाइ, उन्हनि जी रूहानी ॼमण जी जाइ मदरसो आहे। ए सभु असांखे अहिड़ा रिजाले कार मदरसे ॾिना आहिनि। रहमतूं मदरसे में, सुकून मदरसे में, जीअं तव्हां हदीस हाणे ॿुधी, वजाहत मदरसे में, इज्जतूं मदरसे में, बरकात मदरसे में। अखियुनि सां अल्लाह तव्हांखे ॾेखारे पियो बरकतूं मदरसे में आहे। अखियुनि सां अल्लाह तव्हांखे ॾेखारे पियो। मदरसे जी तव्हां बजट वञी ॾिसो, मदरसे जो माहाना ख़र्च तव्हां वञी ॾिसो। मसलन तव्हांजे हिन ॻोठ जो ही मदरसो आहे, मौलाना अब्दुल गफ़ार साहब जी त मजदूम हलाइनि पिया, तव्हां हिन मदरसे जी बजट वञी मौली साहब खां पुछो। असांजे पाड़े में मौलाना मुख्तार साहब दावत बरकातुहुम जो मदरसो, उन जी माहाना तव्हां ख़र्च वञी ॾिसो, तव्हां माहाना ख़र्च पुछो ऐं पाण सां पेंसिल सां कागज़ ते लिखो। पोइ तव्हां दुनिया जे कंहिं बि ऑफिसर वटि वञो, डीओ सां वञी मिलो, वज़ीर जे तइलीम सां वञी मिलो, त हेतिरा ॿार ऐं ॿारियूं हिते पढ़नि था ऐं माहाना हिननि जो ख़र्चो मथे ते हथ रखी चवंदो त ही ती चरिया आहियो, माण्हू आहियो, छा आहियो? एतिरे ख़र्च में एतिरा समय माण्हू पढ़ंदा कीअं? इनखे बरकत न चइबो, ॿियो छा चइबो? इहा बरकत कान्हे। 300 छोकरा पढ़न ऐं माहाना ख़र्च हुजे 10-12 लख। दुनिया जो को वज़ीर तइलीम एतिरी तइदाद में ॿारनि खे तइलीम बि ॾे, मानी बि खाराए, स्टाफ जो पघार बि भरे, माली बि रखे, चौकीदार बि रखे, बावरची बि रखे ऐं कर्ज़ बि लाहे ऐं सभिनी खे पघारूं बि वक़्त ते ॾे। अहिड़ो इदारो दुनिया में केरु हलाए त ॾेखारे? मुंहिंजा दोस्तो जी तो ख़ुदा अखियुनि सां थो ॾेखारे, बरकतूं मदरसे सां, बरकतूं क़ुरान सां। इनके चइबो न बरकत। हेतिरा हाफ़िज़ आलिम वेठा आहियो, कंहिंजी पघार केतिरी आहे तव्हां सभिनी खे ख़बर आहे? एतिरी थोरी पघार में ही मौलवी हाफ़िज़ पढ़ाइनि पिया, अञा बरकत के सिंग थींदा, अञा बरकत के सिंग थींदा। इहा ई त बरकत आहे। वध में वध पघार 20-22 हज़ार, भला बस पंहिंजे मुआशरे में वध में वध पघार 20-22 हज़ार। लेकिन अल्लाह ताला इन थोड़ी पघार में 20-22 हज़ार में तव्हां त 10 मुश्तमिल ते 10 भातिन ते मुश्तमिल को घर 10-20 हज़ार में हलाए ॾेखारे। छा बिजली जा बिल आहिनि, छा गैस जा बिल आहिनि, छा खीर जा बिल आहिनि, छा भाॼी जा बिल आहिनि, छा दवा दारू आहे, छा मिठी माइटी आहे, छा शादी गमी आहे, छा उथी वेठी ॾियण वठण आहे, केतिरा ख़र्च आहे। 20-22 हज़ार त आला खां आला मूं पघार तव्हांखे ॿुधाई आहे। ऐं हिते त पघार आई 8,000 12,000 12,000 ते ख़ुदा हिननि मौलवियुनि जा घर पियो हलाए। अञा ख़ुदा तव्हांखे जिब्रील लाइ ॿुधाए त बरकत हिननि सां गॾु आहे। अल्लाह ॿुधाए पियो तोखे मूंखे बरकतूं इन्हनि सां गॾु आहिनि जेके मदरसनि में तॾे जे चिती बणिजी करे अल्लाह जो क़ुरान पढ़ाइनि पिया। मुअल्लिमा जो पघारूं ॾिसो, तव्हांजो ही पन्ना जो मदरसो आहे, मुअल्लिमा जो पघारो पुछो मौली साहब, मौलाना मुख्तार साहब वेठा आहिनि, पुछो मुअल्लिमा जो पघार छा आहे। ऐं तो सम्झा तो ही सभु घणो ॾींदा हूंदा, सभ खां घटि त असीं ॾींदा आहियूं। 2-3,000 मुअल्लिमा जी पघार, 5,000 7,000 निगरान जी पघार 7 या 8,000 बस। मुअल्लिमात का असां वटि अहिड़ी कान्हे। तक़रीबन 50 जो अमलो माइन जो आहे असां वटि, शाखूं वग़ैरह मिलाए कंहिं मुअल्लिमा जो पघार 8,000 खां मथे न आहे। घर लाइ ॾेखारियो 7-8 में। यानी अल्लाह अञा असांखे छा फ़रिश्ता लाइ ॿुधाए तां हिननि खां राज़ी आहियां। मदरसनि खे इहे बरकतूं अल्लाह अता करे तोखे मूंखे ॿुधाए पियो, जिते ख़ुदा जी रज़ा आहे, जिते ख़ुदा जी रहमत मींहं वांगुरु वसंदी आहे, उहे मदरसा आहिनि। ख़राबियूं बेशक आहिनि, लेकिन ख़राबियुनि जे बावजूद मदरसा ख़ैर ई ख़ैर आहे, ख़ैर ई ख़ैर आहे।
मुझा दोस्तों अजीजो जुड़ो मदरसन सा दामे दरहमे सुखने मदरसन सा जुड़ो अकीदत रखो मदरसन सा मोहब्बत जी निगाह सा ॾिसो मदरसे जे तलबा के इज्जत जी निगाह सा ॾिसो। अल्लाह शल पाण सभिनी खे नसीब फरमाए।